अस्सलाम वालेकुम टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते नए माली साल जी वफ़ाक़ी बजट 10 जून ते पेश कई वेंदी। क़ौमी असेंबली जो बजट इजलास 10 जून अरबानी शाम जो 5 वॻे थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास 8 जून ते तलब करे वरितो। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म ऐं गिलगित जो वज़ीर आला शरीक थींदा। इजलास में नए माली साल जी बजट तजवीज़ ते गौर वीचार कयो वेंदो। बजट ते पीपल्स पार्टी ऐं हुकूमत जी हाणे सीनियर क़यादत विच में ॻाल्हि ॿोल थींदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार मुलाक़ात कंदो। वफ़ाक़ी आईनी अदालत चयो आहे त हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट या वफ़ाक़ी आईनी अदालत जे मातहत न आहे। मुल्क में इन वक़्तु 5 ख़ुद मुख्तियार हाई कोर्ट्स आहिनि। हर हाई कोर्ट आज़ाद आईनी अदालत आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत पंहिंजे फ़ैसिले में वधीक चयो आहे त हाई कोर्ट जा फ़ैसिला सुप्रीम कोर्ट में चैलेंज थी सघनि था। हाई कोर्ट जे फ़ैसिले खे चैलेंज करण सां अदालत मातहत नथी थी सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा ईरान ऐं कुवैत जे सरबराहनि सां राब्ता, छिकताण घटाइण ऐं ख़िते में अमन जे क़याम ते ॻाल्हि ॿोल। तॾहिं ख़ाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंद्रावी